साली पट्टी जाती तलके में सिंध जो मशहूर रूहानी बुजुर्ग हज़रत शेख सलामत मुर्गवी बादशाह रहमतुल्लाह अलैह जो 840 उर्स मुबारक खीर अर्क गुलाब सां दरगाह मुगरबी बादशाह के मज़ार के गुसल मुबारक जे रस्म दरगाह गादी नशीन माकर पे कुरैशी की अगवानी में अदा कई वही। रस्म हज़ारन की तादाद में मुरीदन खादमन अकीदतमंदन शिरकत कई। उन मौके ते दरगाह के मुरीदन खादमन मीडिया से ॻाल्हाईंदे चयो रूहानी बुजुर्ग हज़रत शेख रहमतुल्लाह बादशाह जो उर्स मुबारक जी ये रस्म असांजे हर साल वांगुरु हिन साल भी दरगाह के सवे मण खीर अर्क गुलाबन अच्छे चिन सां दरगाह के गुसल मुबारक जे रस्म अदा कंदा आहियूं। सिंध में तक़रीबन साईं जिन जो जन्म 530 हिजरी आहे ऐं साईं जिन जी वफ़ात आहे शहादत आहे 610। उन खां पोइ साल ॿिनि खां पोयां इहो माना गुसल जो सिलसिलो हलंदो पियो अचे जंहिंखे तक़रीबन 800 साढा 800 साल थी विया आहिनि। ऐं इहो गुसल अहिड़े ई तरीक़े सां जीअं माना दाता हजवीरी ते ॾिनो थो वञे, कलंदर शहबाज़ ते ॾिनो थो वञे, अब्दुल्ला शाह असाबी ते ॾिनो थो वञे, उहो अर्के गुलाब में हूंदो आहे। हीअ वरी खीर ऐं चुन इन्हनि खे मिलाए करे पोइ जेको सो इहो गुसल ॾिनो वेंदो आहे। मुरीद हिनखे अक़ीदत सां अछो चवंदा आहिनि। इहो अछो जेको आहे चुन ऐं खीर पाणी में मिलाए उन सां गुसल करायो वेंदो आहे ऐं हीअ सदियुनि खां रस्म हलंदी पई अचे। इन में असांजा अबा ॾाॾा इन रस्मनि सां गुज़री विया आहिनि ऐं असां बि उन ई रस्म ते अचूं पिया।